हाँ जी बिल्कुल, सॼे सिंध जियां अॼु बलोचिस्तान जो ज़िलो जाफ़राबाद में भी सिंधी सकाफ़ती ॾियारो नौजवाननि पारां जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। नौजवाननि सिंधी गीतनि ते रक़्स कयो आहे ऐं झुमर हणी ख़ुशी जा इज़हार पिया कनि। अचो त कुझु नौजवान असां सां गॾु आहिनि, उन्हनि सां हाल वाल था कयूं त हीअ पंहिंजे सकाफ़ती ॾियारे में केतिरा ख़ुशि आहिनि ऐं पंहिंजे नौजवाननि खे मज़ीद छा पैगाम ॾियणु चाहिनि था। अॼु पूरे सिंध बलोचिस्तान बल्कि पूरे मुल्क में सिंधी टोपी अजरे डे मल्हायो वञे थो। हे सिंध असांजी मां पुराणी सकाफ़त आहे जंहिंखे 5000 साल खां वधीक चवनि था त इन जी माना शुरूआत आहे। त उन जी अॼु जेको आहे टोपी अजरक असां मल्हाए पंहिंजे जेको आहे सॼा पंहिंजे सिंधी दोस्ती जो सबूत था ॾियूं ऐं असां इंशाअल्लाह हर साल इन खे असां मल्हाईंदासीं। असां नौजवाननि खे अॼु वारे ॾींहं में इहो पैगाम ॾींदासीं कि अॼु तक असां सिंधी कल्चर डे मल्हाईंदा अचूं था हर साल और अॻिते भी मल्हाईंदा रहंदासीं। जीअं सिंध ये सकाफ़त आहे, सिंधियुनि जो ॾियारो आहे, पूरे पाकिस्तान में मल्हायो वञे थो। इन खे मल्हाइण में असांखे ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थी। इंशाअल्लाह हर साल असां पंहिंजो सकाफ़ती जेको ॾियारो आहे बड़े ज़रूरु शौक़ सां मल्हाईंदासीं ऐं तमामु भाइरनि खे असां अपील कंदासीं सिंधी भाइरनि खे त हर साल पंहिंजो सकाफ़ती सिंधी जेको ॾींहुं आहे उहो मल्हाइनि। असांजो अॼु पंहिंजो जेको आहे सिंधी कल्चर डे आहे। असां सिंधी कल्चर डे हर साल मल्हाईंदा रहंदा आहियूं ऐं इन जी तरह इंशाअल्लाह अॻिते बि हर साल मल्हाईंदा रहंदासीं। जेके बि असांजा सिंधी दोस्त ॿाहिरि सभु गॾु थिया आहिनि इंशाअल्लाह हर साल असां सां गॾु थींदा ऐं हर साल असां सिंधी डे इंशाअल्लाह कल्चर डे मल्हाईंदा रहंदासीं। हाँ जी बिल्कुलु, हिन नौजवाननि पैगाम ॾिनो आहे त सकाफ़त मल्हाइण ज़िंदा क़ौमनि जी निशानी आहे। जन क़ौमनि पंहिंजी सकाफ़त खे विसारे छॾियो आहे, उन्हनि जो वजूद हिन दुनिया में ज़ाहिर न आहे। कैमरा टीम सां गॾु मिस्री बुगटी, वर्ष न्यूज़, जाफ़राबाद।